शहदाद कोट में शहरी एक्शन कमेटी जी नई पार्टी चूंडी वही। मोहम्मद त्वाहा जी रिपोर्ट मूजिब शहदाद कोट शहर के फलाही बहबूद अवामी मसलन के हल लाइ ब्रोही हाउस शहदाद कोट से शहरन की गजाणी थी, जिते मुतफ़िका तौर छहों भेरो शहरी एक्शन कमेटी की पार्टी चूंडी वही। गजाणी दौरान एडवोकेट मोहम्मद यूसुफ मक्सी के सरपरस्ती आला, सीनियर सहाफ़ी अमीर अली मंगणहार के चेयरमैन जरिए त हसन अली ब्रोही के सदर चूंडियो वियो। उन मौके ते चूंडियल सदर हसन अली ब्रोही चयो त हू अवाम के दुख ऐं दर्द लाइ अॻु बि ख़िदमतूं सरंजाम ॾींदो रहियो आहे ऐं ईंदड़ वक़्त में बि अवाम जे मसइलनि जे हल लाइ संदसि ऑफिस जा दरवाज़ा 24 कलाक खुलियल रहंदा। हुन चयो त महांगाई ऐं बीमारियुनि सबबि ग़रीब अवाम सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहियो आहे। दवाऊं आम माण्हुनि जी पहुच खां परे थी वियूं आहिनि। हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत ऐं समाजी भलाई वारनि इदारनि खां मुतालबो कयो त ॿाहिरियाणियुनि ऐं हारियुनि ऐं मज़दूरनि ते ख़ासि तवजा ॾिनी वञे त जीअं ग़रीब माण्हू ॿिनि वक़्तनि जी मानी पेट भरे खाई सघनि। सदर हसन अली ब्रोही चयो त जदीद दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ शहर तोड़े ॿाहिरियाणी जे स्कूलनि खे बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि त जीअं ग़रीब ऐं हारियुनि जो पेट भरिजी सघे ऐं हारी ऐं ग़रीब जा ॿार तालीम हासिल करे अॻिते वधी सघनि। शहर में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर बनाइण ते पिणु ज़ोर ॾिनो वियो। हुन वधीक चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां शहदाद कोट ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर न आहे।